सूरह हुजरात आयत नंबर 11। अल्लाह सी फरमाए थो तर्जुमो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं ईमान वारो का टोली कंहिं टोलीअ ते ठठोलियूं न करे जो मतां इहे उन्हनि खां भला हुजनि ऐं न ज़ालूं ॿियनि ज़ालियुनि सां ठठोलियूं कनि जो मतां उहे उन्हनि खां भलियूं हुजनि ऐं न की पाण में हिक ॿिए खे ऐब लायो ऐं न की हिक ॿिए खे बुछड़नि लक़बनि सां सॼियो। अल्लाह जो फ़रमान आहे सूरह हुजरात आयत नंबर 11। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो त हिन आयत में अल्लाह साईं कंहिंखे मुखातिब कयो आहे ऐं ईमान वारो, यानी जिन अल्लाह ते ईमान आंदो आहे, अल्लाह खे हिकु मञियो आहे, अल्लाह जे रसूल खे अल्लाह जो नबी ऐं आख़िरी नबी मञियो आहे, उहे आहिनि ईमान वारा। अल्लाह साईं फरमाए थो त ऐं ईमान वारो, यानी जिन ईमान आंदो आहे, यानी ऐं मुस्लमानो या जिन मञियो आहे अल्लाह खे हिकु ख़ुदा, उन्हनि खे मुखातिब करे चए थो त का टोली कंहिं टोलीअ ते ठठोलियूं न करे। ठठोलियूं माना मज़ाक उॾाइणु, तंज़ करणु, टोकूं हणणु, चर्चा हणणु। ठीकु आहे, टोली माना ग्रुप, माण्हुनि जो गिरोह आहे, भई हे पाण में हिकिड़ी हिननि जो ग्रुप हिकिड़ो आहे, हुननि जो ग्रुप ॿियो आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं पाण में दोस्तियूं हूंदियूं आहिनि, टोला हूंदा आहिनि, कबीला हूंदा आहिनि, पाड़ा हूंदा आहिनि, ख़ानदान हूंदा आहिनि, कंहिं बि सूरत में टोली थी सघे थी। ठीकु आहे, सो अल्लाह साईं चए थो त का टोली कंहिं टोलीअ ते ठठोलियूं न करे, को बि हिकिड़ो ग्रुप माण्हुनि जो कंहिं ॿिए ग्रुप ते तंज़ न करे, टोक न करे, मज़ाक न उॾाए उनजो। ठीकु आहे, जो मतां उहे उन्हनि खां भला हुजनि, जिन जो तव्हां मज़ाक था उॾायो मतां उहे तव्हां खां बहितरीनु हुजनि, तव्हां खां सुठा हुजनि, तव्हां खां बहितर हुजनि। छो त उहा त अल्लाह खे ख़बर आहे न, असांखे कहिड़ी ख़बर केरु अंदरि में कीअं आहे, अंदरि जो हाल त रब थो ॼाणे। ऐं पोइ अल्लाह साईं फरमाए थो त ऐं न ज़ालूं ॿियनि ज़ालुनि सां ठठोलियूं कनि। ज़ालूं माना औरतूं, लेडीज़, ख़वातीन। त औरतूं बि ॿियनि औरतुनि ते मज़ाक न उॾाइनि, चर्चा न हणनि, टोकूं न हणनि, तंज़ न कनि। केॾी वॾी ॻाल्हि आहे, थोरो सोचो, हिकिड़ी आम रोज़मर्रा ज़िंदगीअ में असां छा छा था कयूं इन सिलसिले में, इन जे बारे में बि असांखे गाइड कयो वियो आहे त औरतूं ॿियनि औरतुनि ते टोकूं न हणनि, तंज़ न कनि, मज़ाक न उॾाइनि, जो मतां उहे उन्हनि खां भलियूं हुजनि। मतां हू औरतूं जिन जो तव्हां मज़ाक था उॾायो उहे तव्हां खां वधीक बहितर हुजनि। अल्लाह बहितर थो ॼाणे न, असांखे कहिड़ी ख़बर त असां में बहितर केरु आहे, चङो केरु आहे, उहो रब ॼाणे थो। त असांखे मना कयो आहे त अगरि तव्हां ग्रुप आहियो, ख़ानदान आहियो, कोई टोलो आहियो, कबीलो आहियो, तॾहिं बि कंहिं ॿिए पाण जहिड़नि ते टोकूं न हणो, मज़ाक न उॾायो। औरत ज़ात आहियो, तॾहिं बि कंहिं ॿी औरत जो मज़ाक न उॾायो। पोइ अल्लाह साईं फरमाए थो ऐं न की पाण में हिक ॿिए खे ऐब लायो। ऐब माना कंहिंजे पोयां का बुराई करे हणी छॾणु, त भई हीअ माई त अल्लाह नऊज़ बिल्ला कंहिंखे चइजे त हीअ बदकिरदार आहे, या हीअ चोर आहे, या फलाणो, मतिलबु कोई बि ऐब कंहिंजे कढणु, त इहो नाहे करिणो त ॿिए कंहिंखे तव्हां हर भरू ज़ोरीअ कूड़ा ऐब हणो। ठीकु आहे, कंहिं बि तरह जो ऐब, मतिलबु अगरि हुन में हुजे बि त असांखे नाहे चवणो। ठीकु आहे, ऐं अॻियां अल्लाह साईं फरमाइनि था त ऐं न की हिक ॿिए खे बुछड़नि लक़बनि सां सॼियो। बुछड़ा लक़ब ॾियणु यानी गंदा नाला रखणु, नालो बिगाड़णु, या हिक जे बजाए को ॿियो नालो रखणु। मां लफ़्ज़ चवणु नथी चाहियां, पर इहा आम आदत आहे माण्हुनि में त टोकूं कंदा हिक ॿिए ते ऐं गंदा गंदा नाला रखंदा हिक ॿिए ते, हिक ॿिए जा ग़लति ऐं ग़लीज़ नाला खणंदा। तव्हां थोरो गौर कयो त असांजे मुआशिरे में इहा ॻाल्हि केॾी आम आहे त का टोली, का हिकिड़ी टोली कंहिं ॿी टोलीअ ते ठठोलियूं करे, मज़ाक उॾाए। मिसाल जे तौर ते मां नाला न खणंदमि क़ौमनि जा या ज़ातियुनि जा, पर हिकिड़ो मिसाल थी ॾियांव त जीअं कुझु क़ौमनि जे लाइ चवंदा आहिनि त भई फलाणी ज़ात वारा त हूंदा ई कंजूस आहिनि, या फलाणी ज़ात वारा त बाबा हूंदा ई चोर आहिनि। इहो बिल्कुलु बाक़ाइदा इहो हलंदो आहे। या अल्लाह साईं ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ मुखातिब करे छो चयो आहे त औरतुनि खे टोकूं न कनि, तंज़ न कनि, मज़ाक न उॾाइनि। माना इहा आदत आहे औरतुनि जी, आम ॻाल्हि आहे। थोरो गौर कयो, कंहिंजी महफ़िल में वेठा हुजो, कंहिंजे कपिड़नि ते टोक थींदी, कंहिंजे अफ़ालनि ते टोक थींदी, कंहिंजे ॿारनि ते टोक थींदी, कंहिंजे घर ते टोक थींदी, या इहे ज़ातियुनि ते, कबीलनि ते, या क़िस्म क़िस्म माण्हू हिक ॿिए जा नाला बिगाड़ींदा आहिनि। कंहिंजी शख़्सियत, कंहिंजी शिकिल ते उनजो को अहिड़ो किनो नालो रखंदा, मज़ाक उॾाइण वारो, या कंहिंजे बारे में नाला उन्हनि जा पंहिंजा बिगाड़े खणिबा, अध नाला खणिबा, बिगाड़े नाला खणिबा, या उन खां अलावा ऐब लाइण। जीअं अल्लाह साईं फरमायो त कंहिंजे खे बि ऐब न लायो।
ऐं न की पाण में हिक ॿिए खे ऐब लायो, प्रॉपर अखर इहे, ठीकु आहे। त याने भई कंहिंजे किरदार ते ॻाल्हाइणु, कंहिंजी आदत ते ॻाल्हाइणु, कंहिंखे को न को बुरो अमल कंहिंजे पोयां चिंबड़ाए छॾणु त फलाणो त अहिड़ो आहे, फलाणी त अहिड़ी आहे। तव्हां ॾिसो असांजी इहे रोज़मर्रा ॻाल्हियूं कचहरियूं, असांजी रोज़ानी गुफ़्तगू में इहो सभु कुझु शामिलु आहे। किनी नफ़्सियात ॾाढी इंसान जी, इंजॉय कंदा आहियूं असां हिनखे, ॿियनि खे टोक हणी, तंज़ करे, दिलि आज़ारी करे, नाला बिगाड़े। इहो मुआशिरे जो हिकिड़ो आम वहिंवार आहे, पर असां सोची नथा त इहो गुनाह आहे। अलाह से इन खां मना कयो आहे, इहो झलियो वियो आहे, क़ुर में वाज़े हुकुम ॾिनो वियो आहे, सूरह हुजरात आयत नंबर 11, त इहे हरकतूं न कयो। ऐं असां इंसान इहे जेके गुनाह कयूं था, इन्हनि खे गुनाह बि नथा सम्झूं। ऐं पोइ इहे नंढा नंढा थोरा थोरा गुनाह जॾहिं जमा थी पहाड़ थी क़यामत जे ॾींहुं असांजे साम्हूं ईंदा, तॾहिं असांखे पोइ हैरत लॻंदी त इहे केॾी महिल कया मूं। छो त असां इन्हनि खे गुनाह सम्झी नथा। असांजे लाइ त तफ़री आहे, मज़ो आहे, फन आहे, जंहिंखे जीअं वणे तीअं ॻाल्हायूं, लाइसेंस मिलियल आहे असांखे हिक ॿिए जी बेइज़ती करण जो, हिक ॿिए ते टोकूं हणण जो, चर्चा हणण जो, मज़ाक उॾाइण जो। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, पर तमामु गहरियूं ॻाल्हियूं, तमामु सम्झण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। कोशिशि कयो, अहद कयो त असां पंहिंजी गुफ़्तगू खे, असां पंहिंजी महफ़िलुनि खे इन शइ खां पाक कंदासीं। इहे ॻाल्हियूं न कंदासीं, असां कंहिंजो मज़ाक न उॾाईंदासीं, कंहिंजी बेइज़ती न कंदासीं, कंहिंजा नाला न बिगाड़ींदासीं, कंहिंजे ख़िलाफ़ु को ऐब न हणंदासीं त हा मूं ख़बर आहे इहा त नंढे हूंदे खां अहिड़ी हूंदी, जहिड़ी बि, मिसाल जे तौर ते कोई बि ॻाल्हि हुनजे पोयां हणो, या फलाणो त आहे ई, इहो पैदाइशी अहिड़ो आहे। छा ॻाल्हाए वेंदा आहियूं, असांखे अहसासु बि न थींदो आहे। ऐं असांखे जॾहिं पाण में वेहंदा आहियूं त स्पेशली गिलाऊं, ये अलाणी, ये फलाणी, वो फलाणो, जंहिंजी बि कंहिं बि माण्हूअ जी, त न यानी मजमूई तरह बि असांखे इहो नाहे करिणो जो असां का टोली हुजूं, को ग्रुप हुजूं, को ख़ानदान, का क़ौम हुजूं, उन सूरत में बि असांखे इहो नाहे करिणो, झलियो वियो आहे। ऐं अगरि असां एज़ औरत हिकिड़ी माई जी हैसियत में अकेली बि पाण में 2 ॼणियूं 3 ॼणियूं वेठा आहियूं, हर का पंहिंजी पंहिंजी स्टोरी खणी वेही रहे ॿियनि जे तमाशे जी, ॾाढो ग़लति आहे, ॾाढो ग़लति आहे, सख़्तु गुनाह आहे, मना कयो आहे। तव्हां सोचो त जंहिं गुनाह जे बारे में अलाह साईं बाक़ाइदा क्लियर हिदायत ॾिनी आहे, नाला खणी ॿुधायो आहे त हे कम नाहिनि करणा, मज़ाक नाहे उॾाइणो, ऐब नाहे हणणो कंहिंजे पोयां, कंहिंखे बुरा लक़ब नाहिनि ॾियणा। सो अलाह असांखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे, अलाह असांखे तौफ़ीक़ ॾिए, अलाह असांखे हिन पंहिंजे पाक कलाम खे सम्झण जी, हिन ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾिए त असां इन्हनि गुनाहनि खां बचूं जिन खे असां गुनाह बि नथा सम्झूं। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अलाह असांखे माफ़ु करे जेको हिन महिल ताईं कयोसीं, अहद कयो, वाइदो कयो, इहो नाहे करिणो। ऐं प्लीज़ क़ुर शरीफ़ पढ़ो, तर्जुमो पढ़ो, पंहिंजी ॿोलीअ में पढ़ो जेका तव्हांखे सम्झ में थी अचे, उन में तर्जुमो पढ़ो ऐं हिनखे सम्झण ऐं अमल करण जी कोशिशि कयो। न त पोइ ॿई जान विया असांजा, न दुनिया जा रहंदासीं, न आख़िरत में त बसि हिसाब ॾियण जी हैसियत ई कान्हे असांजी। अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾिए।